बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डियर कैंडिडेट्स, हाउ आर यू? उम्मीद तो सब खुश हूंदो। अॼु असांजो सिंधी जे हवाले सां टॉपिक आहे वाई एंड काफ़ी। त वाई एंड काफ़ी में डिफरेंस कहिड़ो आहे एंड छा छा खे चइबो आहे उन जे बारे में असां पढ़ंदासीं। PST ऐं GST जे अंदरि वाई ऐं काफ़ी जे हवाले सां को क्वेश्चन अचे थो त यकीनन असां उन्हनि खे सुठे नमूने सां सॉल्व करे सघूं। हाणे सभ खां पहिरियां ई वाई छा खे चइबो आहे। ठीकु आहे, वाई आहे छा? वाई जी लघुई माने आहे ॻाल्हि ॿोल या गुफ़्तगू। माना ॻाल्हि ॿोल जेका हुजे या गुफ़्तगू हुजे जेका शाइरी में पेश कयल हुजे त उनखे असां छा चवंदासीं। हिकिड़ी ॾिसो असां पाण में ॻाल्हाईंदा आहियूं त उहो बि ॻाल्हि ॿोल या गुफ़्तगू आहे, पर ॾिसो हिकिड़ी शाइरी में ॻाल्हाइणु उनखे असां छा चवंदा आहियूं? वाई। शाइरी जी इस्लाह में वाई कलाम या सुखनि खे चइबो आहे। वाई सिंधी शाइरी जी हिकु सिनफ़ आहे जंहिं में इश्क, मुहबत ऐं वहदत जो ज़िक्र थियलु हूंदो आहे। हाणे ॾिसो शाइरी त आहे पंहिंजी जॻह ते, हर क़िस्म जी शाइरी आहे। नज़म आहे, नसर जी शाइरी आहे, बैत जी शाइरी आहे, गज़ल जी शाइरी आहे, इहे सभिनी जे अंदरि शाइरियूं आहिनि। पर ॾिसो इश्क, मुहबत ऐं वहदत जो स्पेशली ज़िक्र जंहिंजे अंदरि थियलु हुजे इन्हनि टिनि शयुनि जो, त यकीनन उहो कंहिंसां वास्तो रखे थी, वाई सां वास्तो रखे थी। वाई जी पहिरें बंद खे थल चइबो आहे। हाणे जेको पहिरियों बंदि वाई जो हूंदो आहे उनखे असां छा चवंदा आहियूं? थल चवंदा आहियूं। ऐं थल खां सवाइ बाक़ी ॿियूं जेके मिसराऊं या जेके सिटूं अलॻि अलॻि थियनि थियूं जिन जो काफ़ियो आख़िर में थींदो। हाणे ॾिसो थल खां सवाइ ॿियूं जेके इन जूं सिटूं आहिनि उहे असां उन्हनि खे इन्हनि से थल सां न मिलाईंदासीं, उहे उन्हनि जूं अलॻि अलॻि थियनि थियूं ऐं उन्हनि जो जेको काफ़ियो आहे उहो आख़िर में मिले थो, साॻी अचे थो। जीअं हिकिड़ी वाई आहे, वेंदो सांत वाणा ॾाढो यादि कंदे, मूं ते सोचे आंगरियूं ॾंदे रोज़ ॾींदे। ठीकु आहे, ॾींदे रोज़ ॾंदे, कंदे ॾंदे। ॾिसो, मूं ते सोचे आंगरियूं ॾींदे रोज़ ॾंदे। हाणे ॾिसो कंदे ॾंदे, ॾाढो यादि कंदे, जॾहिं पखी वाव में ॻाईंदा ॿुधंदे, ॾाढो यादि कंदे। त ॾिसो मथे लिखियलु आहे त माना पहिरें बंद खे थल चइबो आहे, थल खां सवाइ बाक़ी ॿियूं मिसरूं या सिटूं जेके अलॻि अलॻि थियनि थियूं जिन जो काफ़ियो आख़िर में मिले थो। ॾिसो कंदे ॾंदे ॿुधंदे कंदे, त इहो सभु छा आहिनि? काफ़िया आहिनि। हिन जो आख़िर में काफ़ियो मिले थो। नज़म जे अंदरि इहो न हूंदो आहे, बैत जे अंदरि बि न हूंदो आहे, ॿिए कंहिं जे अंदरि बि न हूंदो आहे, वाई जे अंदरि इहो हूंदो आहे त उनजे इहो आख़िर में उन्हनि जा काफ़िया मिलंदा आहिनि। ठीकु आहे दोस्तो, हाणे असांजो आहे काफ़ी जे बारे में पढ़ंदासीं। काफ़ी छा आहे? काफ़ी सिंधी शाइरी जी क़दीम मक़बूल सिनफ़ आहे। ठीकु आहे, काफ़ी लफ़्ज़ जी माना आहे पूरी या मुकमल। हाणे हुते ॻाल्हि ॿोल या उनजे हवाले सां ॻाल्हि ॿोल या गुफ़्तगू जी लघुई माने थिए थी, हिते छा थिए थी? पूरी मुकमल जेका हिकिड़ी शाइरी हुजे उनखे असां छा चवंदासीं? काफ़ी चवंदासीं, काफ़ी चवंदासीं। काफ़ी में 7 सुर अचनि था। काफ़ी दर्द ऐं सोज़ सां भरियलु हूंदी आहे, जंहिं संदसि मौज़ू इश्किया हूंदो आहे। ठीकु आहे, हिकिड़ो त माना जेका शाइरी काफ़ी जे अंदरि कई वेंदी आहे उनजे अंदरि तमामु दर्द या सोज़ भरियलु हूंदो आहे ऐं उहो इश्किया सां रिलेटेड हूंदो आहे। ॾिसो काफ़ी केरु गुज़ारे वेंदो आहे त हुनजे बारे में बि केरु जेको शाइरी हिकिड़ी काफ़ी जी सूरत में बि करे सघे थो। को माना जंहिं कंहिंखे इश्क जे हवाले सां आहे, मुहबत कंहिंखे थिए थी, हुनजे बारे में उहो जेका इश्किया जी सूरत में बि काफ़ी शाइरी करे काफ़ी जे अंदरि आणे सघे थो। पर हुनजे अंदरि सुरनि जो बि ज़िक्र कयलु हूंदो आहे, त माना सुर 7 सुर हूंदा आहिनि, पर लाज़मी न आहे 7 सुर काफ़ी जे अंदरि हुजनि, पर हुजणु घुरिजनि 7 सुर। जीअं हिकिड़ो आहे त माना काफ़ी आहे, तंहिं ॾींहुं ॾिनाऊं साह मुंहिंजो साहिड़ खे सरतियूं, दर्द मंदीअ जी दिली नाज़ुनि साण न्याऊं, जियो मुंहिंजो जेॾियूं वेर मंझि विधाऊं। त माना इहो छा आहे? इहो काफ़ी जूं लाइनियूं आहिनि कुझु। त अॼु असांजो जेको तमामु नंढिड़ो टॉपिक हुयो वाई ऐं काफ़ी जे हवाले सां, त जेके बि दोस्त वीडियोज़ ॾिसनि था उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, दोस्तनि सां शेयर कयो, त जीअं काफ़ी दोस्तनि खे जेका सिंधी जे हवाले सां एंड स्पेशली GST ऐं PST जे हवाले सां जेके बि नॉलेज आहे उहा उन्हनि ताईं पहुचे ऐं इन्हनि मां दोस्त फ़ाइदो हासिलु कनि।